नाज़रीन हाणे अवां खे सैफर केस जे हवाले सां अपडेट कंदासीं। सैफर केस जी ॿुधणी थी आहे। ॿुधणी जे हवाले सां अवां खे अपडेट कयूं पिया। सैफर केस जे हवाले सां ॿुधायूं पिया त केस जी ॿुधणी थी आहे। बिल्कुल नाज़रीन अवां खे अपडेट कयूं त अहम केस जी ॿुधणी कई वई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट ऑफिशियल सीक्रेट अदालत खे सैफर केस जी ॿुधणी खां रोके छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट सैफर केस में जेल ट्रायल ते 16 नवंबर ताईं स्टे ऑर्डर जारी करे छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट ऑफिशियल सीक्रेट अदालत खे सैफर केस जी ॿुधणी खां रोके छॾियो। अवां खे अपडेट कयूं त इस्लामाबाद हाई कोर्ट सैफर केस में जेल ट्रायल ते 16 नवंबर ताईं स्टे ऑर्डर जारी करे छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट ऑफिशियल सीक्रेट अदालत खे सैफर केस जी ॿुधणी खां रोके छॾियो आहे। अहम केस जी ॿुधणी कई वई आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट सैफर केस जी ॿुधणी कई आहे। 16 नवंबर ताईं स्टे ऑर्डर जारी करे छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट ऑफिशियल सीक्रेट अदालत सैफर केस जी ॿुधणी खां रोके छॾियो। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइन ते मौजूद आहे गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, तफ़सील ॾिजो। जी इस्लामाबाद हाई कोर्ट सैफर केस की कार्रवाई रोकण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पर 16 नवंबर ताईं सैफर केस बाबत स्टे ऑर्डर जारी कयो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट चेयरमैन पीटीआई की अपील से स्टे ऑर्डर जारी किया है। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई चेयरमैन शाम कुरैशी के खिलाफ सैफर ट्रायल रोकण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट में उन हवाले से ॿुधणी थी। अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान अटॉर्नी जनरल दलील न उन सां गॾोगॾु अॼु ॿुधणी थी उनमें अदालत तरफा स्टे ऑर्डर जारी किया वियो आहे। वफ़ाक़ी काबीना साइबर के हवाले से जेल ट्रायल की मंजूरी ॾिनी। अटॉर्नी जनरल इहो मौक़ूफ़ मुख़्तियार कयो। वफ़ाक़ी काबीना जेल ट्रायल मंजूर करण जो नोटिफिकेशन अदालत के साम्हूं पेश कयो। अटॉर्नी जनरल तरफा इहा आगाही ॾिनी वई। उनखां पोइ मुख़्तलिफ़ दलील ॿुधण खां पोइ अदालत इन केस के हवाले सां स्टे ऑर्डर जारी करे छॾियो आहे। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ गुलाम रसूल कुंभर।